नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त गोलार्ची मां ख़बर ॾींदा हलूं त गोलार्ची भरिसां तराई लॻ कड़ियूं गंवर थाणे जे हद में रोड हादसे नतीजे में 2 ॿारनि सूधो 3 ॼणा फौत थी विया, जॾहिं त 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। फतेहाबाद वटि ट्रैक्टर ट्राली ऐं कार में खौफनाक टक्कर थियण सबबि 10 वरनि जो अरमान जोशी, 12 सालनि जो कार्तिक ऐं 65 सालनि जो ओम जोशी फौत थी विया। हादसे में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन में 23 साला अजवाल, 11 साला जातिम ऐं 25 साला दिनेश शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि ऐं फौतनि जा लाश इंडस अस्पताल बदीन मुंतकिल कया विया। हादसे जे शिकार खानदान जो तालुक पीपी अॻवान मेश फलाणी जे कड़म सां हो, जेको कराची खां मिठी में शादी में शामिल थियण लाइ वञी रहियो हो त हादसे जो शिकार थी वियो। ॾुख में मिठी शहर बंद थी वियो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।